जय झूलेलाल दोस्तों। अॼु जे वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदसि त टीजड़ीअ जो असुरु कीअं कजे, टीजड़ी माता कीअं पोखणी आहे, उनजी कथा कहिड़ी आहे, कथा खां पोइ अर्घ कीअं ॾिजे, लोॾो कीअं ॾिजे। इन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। उनजी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, ज़रूरु चेक कजो। अचो त हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी असुरु कीअं कबो आहे। असुर जो थी उठा उठा मां तीजड़ी थी रखा, असुर जो थी उठा उठा मां तीजड़ी थी रखा। सावण जा ॾींहं भला रे भला। असुरु सुबुह जो 3:30 खां 4:30 जे विच में कबो आहे। जय झूलेलाल। टीजड़ी आहे त असुरु कंदासीं। 3:30 थिया आहिनि हाणे, त अचो असुरु कयूं था पिया। सोना सभिनी खे सॾु करे त गॾिजी असुरु कंदासीं। टीजड़ीअ में मुसाग जो इस्तेमालु कबो आहे, त सुबुह जो मुसाग जो सुगुन कबो आहे। पहिरियों तयार थी करे उन खां पोइ असुरु कबो आहे। असुर जो थी उठा उठा मां तीजड़ी थी रखा, असुर जो थी उठा उठा मां तीजड़ी थी रखा। असुरु कंदासीं त केरु अकेला कंदा आहिनि, त केरु साहेड़ियुनि ऐं पाड़े वारनि सां माइटनि सां मिली करे गॾु असुरु कंदा आहिनि। त इहे मुंहिंजियूं साहेड़ियूं ऐं पाड़े वारियूं जिन सां गॾु मां असुरु कंदी आहियां। सभु थालियूं खणी अचनि पंहिंजियूं पंहिंजियूं और गॾिजी वेही खाईंदियूं आहिनि। रोटी कहिड़ी बि हुजे पर उन में रबड़ी हुअणु ज़रूरी आहे, ऐं रोटी बिना थूम बसर जे। पूरी रबड़ी बि खाईंदा आहिनि जाम ॼणा, और बिना थूम बसर जे भाॼी काई बि। और सभु गॾिजी वेही करे असुरु कंदा आहिनि ऐं ॻाल्हियूं कंदा आहिनि, हिक ॿिए खे मेहंदी ॾेखारींदा आहिनि पंहिंजी। जिन खे मेहंदी न लॻल आहे त उहे असुर जे टाइम ते बि मेहंदीअ जो सुगुन ज़रूरु कंदा आहिनि, ऐं मुसाक ऐं रबड़ीअ जो सुगुन बि ज़रूरु करिणो आहे असुर में। असुर जो टाइम 3:30 खां 4:30 जे विच में। के हिनखे 5 बजे ताईं बि कंदा आहिनि, पर एक्चुअल टाइम जेको आहे 3:30 खां 4:30 आहे। सिज उभरण खां पहिरियों असुरु कबो आहे। टीजड़ीअ ॾींहुं हर हिकु, चाहे छोकिरी हुजे या माई हुजे, उन्हनि जे हथनि ते मेहंदी भरियल हूंदी आहे, और केॾा न सुहिणा इहे हथ लॻंदा आहिनि। मेहंदी, मुसाक और उन सां गॾु रबड़ी, इहे 3 सुगुन ज़रूरु करणा आहिनि। पोइ सभु मिली टीजड़ी माता जा भॼन और गीत ॻाईंदा आहिनि और नचंदा टपंदा आहिनि। असुर जो थी उठा उठा मां तीजड़ी थी रखा, असुर जो थी उठा उठा मां तीजड़ी थी रखा। सावण जा ॾींहं भला रे भला, सावण जा ॾींहं भला रे भला। सावनिकता सला रे सला, सावनिकता सला रे सला। ऊर्जा थी न। अहिड़े नमूने सभु मिली करे असुरु कंदा आहिनि। असुर खां पोइ के सुम्हंदा आहिनि, भई कंहिंखे अधु मुनो कलाकु सुम्हणो हुजे। सुम्हण खां पोइ तयार थी करे, सनानु पाणी करे तयार थी करे टीजड़ी माता ते जल चाढ़िबो आहे। जल जो लोटो, उन में खंडु विझबी आहे। खंडु विझी करे इहो जल जेको आहे टीजड़ी माता ते चाढ़िबो आहे, ऐं थोरो सो जल इन मां बचाइबो आहे जंहिंमां न्याणीअ खे अमृत ॾिबो आहे, ऐं थोरो जल जेको पाण खीर या चांहि पीजे उन में विझबो आहे। फेरा पाइबा आहिनि, लोॾो ॾिबो आहे, ऐं लोॾे में चइबो आहे, टीजड़ी माता हिंदोरे लोॾे, राणी पुॼे राज सां, असीं पुॼूं सुहाग भाग सां। ईअं 3 दफ़ा चवणो आहे। टीजड़ी माता हिंदोरे लोॾे, राणी पुॼे राज सां, असीं पुॼूं सुहाग भाग सां। ईअं चई टीजड़ी माता खे लोॾो ॾिबो आहे, अगरबत्ती घुमाइबी आहे, फेरा पाइबा आहिनि 5, मथो टेकबो आहे, ऐं माता खां आसीस घुरबी आहे त असां पंहिंजे घर वर सां ख़ुशि हुजूं।
अहिड़े नमूने असुर करे सुबुह जी पूॼा कबी आहे। उन खां पोइ शाम जी पूॼा यानी जेका कथा आहे, अर्घु कीअं ॾिजे, उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, उहा ज़रूरु ॾिसिजो। और तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। और अहिड़ा कहिड़ा वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था सिंधियत सां रिलेटेड, त उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। जय झूलेलाल।